नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पुलिस खाते में शामिल कारिन रिढुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। मलिर पुलिस मंशात फ़रोशन जी सोलतकारी में मुलविस पुलिस ऑफिसर ऐं अहलकार समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस ॻुझे इतलाती छापो हणी इंस्पेक्टर नूर अहमद शेख, पुलिस कांस्टेबल ताहिर, जवाबदार इमरान ऐं सुभान नाले मंशात फ़रोशन खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मुताबिक़ कार्रवाई दौरान वॾी तादाद में आला क्वालिटी जी मंशात हथ कई वई आहे। मलिर पुलिस मुताबिक़ कार्रवाई दौरान पुलिस कांस्टेबल शोबान, राना मुश्ताक, पुलिस कांस्टेबल शाहिदुल्ला, रिटायर्ड सब इंस्पेक्टर ज़ाकरुल्ला ऐं बख्त नियाज़ी मौके तां फरार थी विया। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पुलिस खाते में शामिल कारिन रिढुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। मलिर पुलिस मंशात फ़रोशन जी सोलतकारी में मुलविस पुलिस ऑफिसर ऐं अहलकार समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस ॻुझे इतलाती छापो हणी इंस्पेक्टर नूर अहमद शेख, पुलिस कांस्टेबल ताहिर, जवाबदार इमरान ऐं सुभान नाले मंशात फ़रोशन खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मुताबिक़ कार्रवाई दौरान वॾी तादाद में आला क्वालिटी जी मंशात हथ कई वई आहे। मलिर पुलिस मुताबिक़ कार्रवाई दौरान पुलिस कांस्टेबल शोबान, राना मुश्ताक, पुलिस कांस्टेबल शाहिदुल्ला, रिटायर्ड सब इंस्पेक्टर ज़ाकरुल्ला ऐं बख्त नियाज़ी मौके तां फरार थी विया।